जिंदाबाद। सॼी सिंध समेत जामशोरे ज़िले में भी मुलाज़िम तंज़ीमुनि पारां पेंशन्स में कटौती, डिस्पेरिटी अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस ऐं बेनिवोलेंट अलाउंस न मिलण ख़िलाफ़ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते ऑफिसुनि ऐं स्कूलनि जी तालाबंदी करे एहतिजाज रिकॉर्ड कराया विया। कोटड़ी जे मलक शेरदिल बॉयज़ हाई स्कूल मां उस्तादनि रैली कढी पेंशन्स रूल्स ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो। इन मौक़े ते गज़टा सदर हाजी अल्ताफ़ दावच, सैयद जुड़ैल शाह, एजाज सोलंकी जी अॻुवाणी में रैली कढी वई। थाणे बुला खान में मोहम्मद हसीन ख़ासकेली, अब्दुर्रहमान गबोल, मिठल ख़ासकेली ऐं ॿियनि तरफ़ां स्कूलनि जी तालाबंदी करे एहतिजाजी रैली कढी वई। जामशोरे में ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जे अॻुवाणनि ज़फ़र लशारी, मुश्ताक ब्रह्माणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में डीओ ऑफिस मां रैली कढी एहतिजाज रिकॉर्ड कराया विया। इन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त पेंशन रूल्स में तरमीमूं करे पेंशन्स 63% मां घटाए 15% करे मुलाज़िमनि जे मुआशी क़त्लेआम जी तयारी कई वई आहे। हिननि चयो त सॼे मुल्क में मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी अलाउंस मिली रहियो आहे, पर सिंध जा मुलाज़िम उन खां महरूम रखिया विया आहिनि। हिननि मुतालबो कयो त हुकूमत पंहिंजे मुलाज़िम दुश्मन फ़ैसिलनि ते नज़रसानी कनि। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो।